नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं टंडो मस्ती में कोहीड़े सबब कोच गलती थी पई आहे। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे जंहिंजे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिरा ई मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। टंडो मस्ती में कोहीड़े सबब कोच गलती थी पई। हादसे जे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिरा ई मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। इन जा तफ़सील मालूम कयूं था। नादिर उजण टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। नादिर उजण, हादसे बाबति अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सुबह जो कोविड सबब टंडो मस्ती क़ौमी शाहराह ते काज़ी अहमद खां कश्मीर वेंदड़ जेका ॼानी जी बस हुई उहा कोविड सबब कल्टी थी पई आहे। नतीजे में औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि समेत केतिरा ई जेके आहिनि सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतलाह ते वाक़े वारनि जेका आहे टंडो मस्ती पुलिस पहुची करे रेस्क्यू ज़ख़्मियुनि खे जेको आहे तिबी इमदाद लाइ डिम्स अस्पताल गंबट मुंतकिल कयो आहे। जख्म में सुहेल, अलीमा, अकबर, फातिमा, सलमान, फरवाना, जनाना पठान जेके आहिनि उहे शामिल आहिनि। ॿुधाए पियो वञे त ही कोई सभु जेका बस कल्टी थी आहे जेका काज़ी अहमद खां कश्मीर शादी लाइ वञी रही त ही हादसो पेश आयो आहे। जी नादिर उजण, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।